अस्सलाम नाज़रीन में हां टीवी बदली कार मां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते कराची में प्लाज़ा के लगल बाहि ते ज़ाब्तो न आयो 6 ॼणा सही फौत 20 खां वधीक ज़ख़्मी एम जिना रोड ते गुल प्लाज़ा में रात देर सां बाहि भड़कियूं थी सॼे शहर मां फायर टेंडर सलब प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते वाक़िअ समूरा दुकान सड़ी विया बाहि प्लाज़ा जे 3 मंज़िल ताईं पहुची वई केतिराई माण्हू अञा फातल हुजण जा इतला फौतन मां 5 ॼणनि जी फराज़ काशिफ आमिर शहज़ोर ऐं फुरकान तौर सुञाणप गुल प्लाज़ा बाहि वाक़िए बैदि केतिराई माण्हू लापता घर वारा राति खां पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा में मसरूफ़ सुॾका आहूं ऐं दाहूं हर तरफ़ सोग वारो माहौल पेसन औरत मूजिबि पुट सां राति ताईं राब्तो हो उन बैदि हुन जो फ़ोन नंबर बंदि आहे प्लाज़ा एसोसिएशन जे सदर तनवीर पाशी जो चवणु आहे त बाहि प्लाज़ा अंदरि हथरादू गुलनि जी दुकान में लॻी प्लाज़ा में 200 खां वधीक दुकान आहिनि गिराक निकिरी विया आहिनि वॾे वज़ीर बाहि वाक़िए जो नोटिस वरितो कमिश्नर कराची खे जांच जो हुकुम मुराद अली शाह पारां बाहि लॻण जा सबब मालूम करे फौरी तौर ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमुन चयो आहे त सरकारी मशीनरी राति खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे नुक़सान जो काथो बाहि ते ज़ाब्ते बैदि लॻाए सघिबो जेकॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी सदर ऐं वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार वाक़िए में फौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार शहबाज शरीफ़ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़िए में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गुल प्लाज़ा बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार सिंध हुकूमत खे बाहि विसाइण लाइ समूरा वसीला इस्तेमाल करण जी हिदायत वाक़िए में जानी ऐं माली नुक़सान ते मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार पीपी चेयरमैन वाक़िए जी फौरी जांच ऐं आईंदा अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी चीफ सेक्रेटरी सिंध पारां रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम सैयद आसिफ हैदर शाह गुल प्लाज़ा पहुची रेस्क्यू अमल जो जाइज़ो वरितो डिप्टी कमिश्नर ॾखण ऐं रेस्क्यू अख्तियारनि पारां चीफ सेक्रेटरी खे ब्रीफिंग आसिफ हैदर शाह चयो आहे त वधीक अमलो तलब करे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो वञे मेपु ख़ासि वेझो ज़ाल मुड़ुस मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी एंगोडो बसां 50 सालनि जे राजू ऐं 45 वरनि जी प्रेमी कोहली जा फाहो खाधल लाश मिलिया फौती जे पुट केवल जो चवणु आहे त मामी संदसि वालिद ऐं वालदा खे घरू तकरार तां फ़ोन करे धमकी ॾिनियूं जंहिं तां हुननि मजबूर थी इंतहाई क़दम कयो आहे नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे